लॻे पियो। खिलो बेवसी ते असांजी ख़ुशी ते मथां लूणु बुरकियो वञे रूह छिरकियो, अव्हां जा ॾिसी ॾंद रक्त में ई वहतल अखियुनि। अस्सलामुअलैकुम दोस्तों, बज़ मेहरान जो होस्ट साले बबर अव्हांखे सलाम पेश करे थो। दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं मटियारी ज़िले जे हिकिड़े ॻोठ ख़ूबसूरत शहर भाऊखान पठाण में पहुता आहियूं ऐं उते इंतिहाई ख़ूबसूरत शाइरनि सां अदीबनि सां असांजी मुलाक़ात आहे। ऐं सिंधी तमामु ख़ूबसूरत शख़्सियत भाऊखान पठाणी ख़ूबसूरत शख़्सियत ऐं संदसि शाइरी यकीनन दिलि मोहींदड़ शाइरी आहे ऐं उनजी शाइरी इनकलाबी बि आहे, मुआशराती बि आहे ऐं उनजी शाइरी नसियत भरी बि आहे। अॼु उन ख़ूबसूरत शाइर वटि असां पहुता आहियूं, अवां सभिनी जे अचो सां मुलाक़ात करायूं। अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब हाजी गुलाम हैदर ख़ासकेली, शाइरीअ में जंहिंजो तख़लुस आहे हैदर ख़ासकेली। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं। साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र साईं अल्लाह जे अहसान। तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह, सभु ख़ैर बस। शुक्र। साईं, असांजे व्यूअर्स खे पंहिंजो तारीफ़ करायो। साईं, मुंहिंजो नालो आहे हाजी गुलाम हैदर ख़ासकेली ऐं ॻोठ भाऊखान पठाण में रहां थो। हिन वक़्तु अदा मोहम्मद साले खे असां तकलीफ़ ॾिनी, उहो असां वटि आयो आहे, कई असांजे अङण ते, ऐं साईं जा लख थोरा असां ते, साईं जा वॾा कुर्ब, साईं जा वॾा। महिरबानी साईं। हाई साहब, यकीनन शाइरी त तव्हांजी असां हमेशह ॿुधंदा रहूं था ऐं तव्हांजी शाइरी नसियत भरी बि हूंदी आहे, मोहबत भरी बि हूंदी आहे, रुमानवी बि आहे, इनकलाबी बि आहे, मुआशराती बि आहे। जी जी। हाई साहब, हीउ शाइरी जो सिलसिलो कॾहिं खां शुरू थियो? असल में साईं काफ़ी वक़्त जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे ख़्याल में 80 जे ॾहाके जी ॻाल्हि थींदी त आउं सऊदी अरब वियो हुउसि। सऊदी अरब? सऊदी अरब हज ते? हज ते न, अच्छा, कमाइण जे लाइ। कमाइण जे लाइ विया? कमाइण जे लाइ वियासीं। असांखे ख़यात चवंदा आहिनि अरबी में, ऐं पंहिंजे सिंधी ऐं उर्दू में चवंदा आहिनि दर्ज़ी। टेलर बि चवंदा आहिनि, दर्ज़ी बि चवंदा आहिनि। उनजी वीज़ा असांखे दोस्तनि ॾिनी, उन्हनि जे थ्रू असीं उते सऊदी वियासीं। पोइ थियो ईअं त उते मूंखे संगत ॾाढी ज़बरदस्त मिली वई हली। वाह वाह। एॾी ज़बरदस्त संगत मिली वई हली जो उन्हनि वटि ख़ासि तौर ते आबिदा परवीन थियो थी, या साईं चऊं उस्ताद मंज़ूर अली थियो, या खणी चइजे त उस्ताद मंज़ूर सखीराणी। सही। उस्ताद मंज़ूर सखीराणी असां वटि ईअं सम्झो त जहिड़ो नाश्तो बि ऐं जहिड़ो असांजो ॿिपहरो बि, जहिड़ो असांजो राति जो खाधो बि। अच्छा, गीत ॿुधंदा हुआसीं। उते कैसेट जो तॾहिं दौर हो, तमामु अरूज ते हो, ऐं केॾी महिल बि कहिड़ी बि कैसेट साईं जन जी अचे, साईं मंज़ूर सखीराणी, उन में उस्ताद बुखारी हुजे, त ईअं सम्झो त उहा असांखे कंहिं बि सूरत में वठणी आहे, पोइ भले जिदे मां मिले। वाह वाह। उहा असांखे वठणी। तव्हांजी रिहाइश मके शरीफ़ में? मके शरीफ़ में हुई, सूकल अज़ीज़िया दर्जी जो कमु कंदा हुआसीं। ख़ैरन सां 8 साल असीं उते रहियासीं। उन्हनि 8 सालनि में ज़ाहिर आहे त हर रोज़ नओं ॾींहुं बि नओं, त वरी माहौल बि नओं। उन माहौल सां ॾाढा सुठा सुलझियल ऐं हिकिड़ा बहितरीनु शाइर माण्हू असांखे मिलिया, जेके ॾाढा ख़ूबसूरत हुआ, माना सुठे ख़्याल जा ऐं सुठी शइ ॿुधणु। मुन्नी बेगम बि असां वटि हले, मेहदी हसन असां वटि हले, जी आशा हले, मोहतरमा असांजी इहा असांजी फनकारा साईं मेहदी हसन वग़ैरह, नूरजहां, मोहतरमा नूरजहां, साईं मेहदी हसन, इहे सम्झो त असांजा ख़ासि हिकिड़ा ईअं सम्झो त पसंदीदा फनकारा हुआ। अच्छा, पोइ उते वरी ॿिया सिंधी कम्यूनिटी वारा तव्हां वटि ॿुधंदा हुआ? असल में थियो ईअं त उते वेठे वेठे हिकिड़े दोस्त ॻाल्हि अहिड़ी मज़ेदार कई, ज़बरदस्त कई, जंहिं महिल ही कंहिं लिखियो आहे ऐं को ॻाए पियो, छा पाण नथा करे सघूं? वाह वाह। कंहिं लिखियो आहे, को ॻाए पियो, पाण जहिड़ो माण्हू आहे, उन बि जंहिं लिखियो सो माण्हू आहे, पाण छो नथा करे सघूं? मुंहिंजो पाण करे सघूं था? चई हा। मुंहिंजो अॼु खां पोइ सम्झो त आउं कंदुसि। वाह वाह। अॼु खां पोइ आउं कंदुसि। पोइ थियो ईअं त मूं वटि मशीन हूंदी दर्ज़ीअ जी, सिलाई जी, उते मूं हिकिड़ी कापी ऐं पेन रखी छॾी। सही। टांके सां गॾु जेको बि मूंखे जुमिलो अचे, लफ़्ज़ अचे, ऐं शाइरी सम्झी हुनखे लिखंदो वञा। मुंहिंजे लाइ त शाइरी हुई। वाह वाह। बहरहाल तमामु ढुगो दास्तान आहे। पोइ ईअं थींदे थींदे लिका पाईंदे पाईंदे ईअं बि थियो त जिदे जो हिकिड़ो दोस्त हुजे असांजो उर्दू वारो, उन खे ॻाल्हि कयूं त यार ही पाण आस्ते आस्ते लिका कढाई थो,
हुनजो मूंखे ॾिठो वास्तो हो, ताल्लुक हो। चया जी तुम भी? बोले हाँ क्यों नहीं, मैं नहीं कर सकता क्या, मैं इंसान नहीं हूँ? हाँ बिल्कुल। चए यार क्यों नहीं कर सकते, हम भी कर सकते, आप भी कर सकते हैं। ॾाढी सुठी जेका सा महफ़िल थी। उन खां पोइ मूंखे हुन चयो त मुंहिंजा अहिड़ा ॿ फनकार आहिनि, ॾाढा शौक़ीन आहिनि, जिते में ॻाईंदा आहिनि, उर्दू में लिखी सघी त कोशिशि कर। वाह वाह। यार हाणे मसइलो इहो थियो त मूंसां पूरी सिंधी मुकमल शाइरी कान्हे का, त उर्दू खे कीअं कीअं थो लिखी सघां? सही। बहरहाल पोइ थियो इहो त मूं 2 टे गीत उर्दू जा लिखिया। अच्छा। उहे मूंखे कुझु कुझु उन्हनि जा लफ़्ज़ यादि अचनि था, उहे त वरी जीअं छॾियासीं, जीअं विसारे छॾियासीं तीअं विसरी विया हलिया। हिकिड़ो हो त उन में हिकिड़ो ग़ज़ल हो, ग़ज़ल जो हिकिड़ो शेर आहे मूंखे यादि पियो अचे, कोई अपना नहीं, कोई अपना कोई अपना नहीं गैर किसको कहे, कोई अपना नहीं गैर किसको कहे, कोई अपना नहीं गैर किसको कहे, जो मिला वो गया दिल दुखा करे यहाँ, हाँ कोई अपना नहीं गैर किसको कहे। हा छो ईअं त उहो जो दोस्त हितां मूंखां वियो वञी जिद्दे में ख़बर ॿुधाई, उतां खां उहो फनकार मूं वटि आयो अच्छा। मखे पाक में। माशाअल्लाह माशाअल्लाह। अलहमदिल्ला ॾाढो सुरीलो नौजवान छोकिरो। बहरहाल पोइ मूं जो हिनखे इहो ग़ज़ल ॾिनो त हू सफ़ा मोहिजी पियो मूं ते, अहिड़ो मोहिजी पियो जो मूंखे चिमी पियो पाए सही। हद खां वधीक। मूंखे हिकिड़ो ॿियो बि लिख, यार भला हाणे मूं चयो वेह, वरी त तब आज़माए कयो। सही। वरी हिकिड़ो ॿियो ग़ज़ल आहे, उन जा बि मूंखे ॿ सुठो यादि थी अचनि। एक तूने मेरे दिल से शायद नहीं खेला, एक तूने मेरे दिल से शायद नहीं खेला, आजा के हंसी रुत है और मैं भी अकेला। वाह 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 वाह। एक तूने मेरे दिल से शायद नहीं खेला, आजा के हंसी रुत है और मैं भी अकेला। ए ॿ ग़ज़ल मूं हुनखे लिखी ॾिना। अवाही ॿियो ॾाढो ई महफ़िल में लॻो। तक़रीबन कुझु वक़्त खां पोइ आयो मूं वटि, अवाही मूं वटि रियालनि जा अलाए केतिरा केतिरा पैसा खणिया। चया जी, जी बाबा ही महफ़िल में ॻायो को मूंखे इनाम मिलियो आहे। मूं अधु कयो आहे, अधु मुंहिंजे लाइ थो रखां, अधु तोखे थो ॾियां। वाह 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 वाह। एॾा मुख़लिस थी चुको आहे त असां बेशक उस्ताद बुखारी आला पाए जो शाइर आहे, सही। ऐं आऊं पंहिंजो आइडियल नथो सम्झां, आऊं आइडियल खां मथे थो सम्झां। आऊं सम्झां पियो त जेकॾहिं मुंहिंजो को शायद आहे ग़ाइबाना, हाणे ॾिठो उस्ताद बुखारी ऐं उन खां पोइ सखीराणी, मंज़ूर सखीराणी। मूं पंहिंजो किताबु आहे जेको देरि कई तो अचण में, इन 2 शख़्सियतुनि जो मूं ज़िक्र कयो आहे। उन में बि अॼु भाउ तव्हांखे ॿुधाईंदे मुंहिंजे ख़्याल में फ़ख़ुरु थो महसूसु कयां त जेकॾहिं मुंहिंजा शाइरी में उस्ताद आहिनि त इहे 2 उस्ताद आहिनि जेके मूं अॼु ताईं 2 कोन ॾिठा आहिनि। सही। मूं अॼु ताईं 2 कोन ॾिठा आहिनि। हू वीचारो वफ़ात करे अलाह हुनखे जन्नत में जायूं ॾे, मंज़ूर सखीराणी साहिब या अलाह से तव्हांजी मुलाक़ात कयो। मुंहिंजो दिलदार मां बिस्मिल असीं 2 पाण में ॼाणूं, उतां ई मूं शुरू कयो। मुंहिंजो दिलदार मां बिस्मिल असीं 2 पाण में ॼाणूं, रोआं थो मां ऐं तड़पे दिल असीं 2 पाण में ॼाणूं। वाह वाह। मुंहिंजो दिलदार मां बिस्मिल असीं 2 पाण में ॼाणूं, रकीबा मुंहिंजे गुलशन में भला ही शोर छाजे लाइ, वाह वाह। रकीबा मुंहिंजे गुलशन में भला ही शोर छाजे लाइ, छो अगरि गुल खे थी बुलबुल असीं 2 पाण में ॼाणूं। मुंहिंजो दिलदार मां बिस्मिल असीं 2 पाण में ॼाणूं, रुसी मूं खां वयो दिलबर वञी वेठो परे आहे। वाह वाह। रुसी मूं खां वयो दिलबर वञी वेठो परे आहे, डिघी जे थी वई मंज़िल असीं 2 पाण में ॼाणूं। मुंहिंजो दिलदार मां बिस्मिल असीं 2 पाण में ॼाणूं। हलायो केस कहिड़ो था मरी हैदर वियो आहे न, हलायो केस कहिड़ो था, हलायो केस कहिड़ो था मरी हैदर वियो आहे न, मुंहिंजो दिलबर मुंहिंजो कातिल असीं 2 पाण में ॼाणूं, रोआं थो मां ऐं तड़पे दिल असीं 2 पाण में ॼाणूं। ऐं सम्झां पियो त जीअं वरी पंहिंजे मुल्क में असां इहो मुंहिंजी सुञाणप बणिजी वई हली। ऐं उन में हिकिड़ी जेका मूं ते तनक़ीद थी, अॼु तव्हां सां उहो इज़हार कंदुसि त मटियारी में कारवान अदब सिंध जे बुनियाद विझंदड़नि में हिकु आऊं बि मेंबर आहियां। अदा मोहम्मद सालिह बि उन्हनि में शरीक आहे, आऊं बि उन्हनि में शरीक आहियां। मोहम्मद बच्चल मेमण ऐं साईं फिदा ऐं साईं जेको मिल में साईं जुनेद अकबर शाह ऐं साईं मोहम्मद बच्चल वारो भाउ साईं अब्दुल रज़ाक मेमण, असीं बुनियाद विझंदड़नि में आहियूं, असीं उन बुनियादी मेंबरनि में आहियूं। पोइ साईं जुनेद अकबर छा अदीब आहे, शाइर आहे?
साईं जुनेद अकबर मुंहिंजे ख़्याल में नसर नवीस आहे, ॾाढो नसर थो लिखे, ॾाढो नसर थो लिखे। ॾाढो। हींअर विच में तव्हांजी ॻाल्हि अची विया, एहसास मीरल सां मुलाक़ात थियुसि, एहसास मीरल खां किताबु खणी वियो हलियो, मां शहर होॾे स्टेशन जो सफ़र जो आहे किताबु एहसास मीरल जो, उन ते जेके साईं जुनेद अकबर जा कमेंट्स हुआ, जेको उनखे साईं उन कमेंट ॾिनो आहे, उन सच पुछो त मूंखे पेरनि खां वठी चोटी ते हैरान बि करे छॾियो ऐं ॾाढो मसरूर करे छॾियो। ॾाढो साईं जुनेद अकबर छा डिसेंट शख्सियत आहे, हुन में इलाही खूबियूं आहिनि, कमाल आहे साईं, घणा रुखी शख्सियत कमाल आहे। ऐं उन खां पोइ मूंखे यादि आहे त जेॾी महिल उन ते लिखे चइबो आहे, हाजी गुलाम हैदर बि तोसां मिलंदो हूंदो, हाजी गुलाम हैदर खे मुंहिंजा सलाम ज़रूरु ॾिजां। इहा बि साईं जी हिकिड़ी ॾिसो त सराह नवाज़ी आहे, साईं जो ॾिसो त उते बि उहो जेके अॼु खां मुंहिंजे ख़्याल में इनखे जे पाण ॿधू त 20 सालनि जी ॻाल्हि थींदी, पाण मथे थींदी, 20 सालनि जी ॻाल्हि थींदी, 20 सालनि जो माना हिकिड़ो मंज़र, हिकिड़ो चहिरो ऐं हिकिड़ो तव्हांजो उहो माहौल सॼो ज़हन में हुजे त साईं जुनेद अकबर जी पहुच तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था। साईं जुनेद उहा हीअं हुई न, जेॾी महिल मूं गज़ल चयो त मुंहिंजो पीए घर गुल जो इहो रकीबा मुंहिंजे गुलशन में भला ही शोर छाजे लाइ, पीए घर गुल जो रस गुल गुल बि पाण में ॼाणो, अलाह अकबर, वाह जो किच कयो अदा मोहम्मद बचल। जंहिं महिल तनक़ीद थी, तनक़ीदी वारे ते अदा बचल चयो त साईं पीर मुजद्दिद साईं गुल खे मूं बुलबुल के सां रस पीअंदे कोन ॾिठो आहे, बाक़ी जेकॾहिं सऊदी में हूंदो त हाजी ॻाल्हि करे सघंदो। ऐं ॾाढी ज़बरदस्त उन तनक़ीद मुंहिंजा 9 न 7 न 14 तबक़ खोले रोशन करे छॾिया, मुंहिंजा तबक़ खोले छॾिया, रोशन करे छॾिया। उन तनक़ीद जे लाइ आउं इहो सम्झंदुसि त शाइरी में तनक़ीद मेन पॉइंट आहे, मेन जुज़ आहे, शर्त इहो आहे त केरु बर्दाश्त आयो। किताब घणा तव्हां लिखिया आहिनि? हा, किताब से मुंहिंजो पंहिंजो ज़ाती हिकिड़ो आहे, 2014 में मुंहिंजो एहसास मीरल जो किताबु हो, उनजो नालो बि चङो आहे, पहिरियों किताबु एहसास मीरल जो, जॾहिं ज़ुल्फ़ छोड़े थी न हा तो ज़िंदगी चयो, तो ज़िंदगी चयो, तो ज़िंदगी चयो, असांजो हिकिड़े लालचंद लाल खां छपिजी हिकिड़े ॾींहुं असांखे मिलिया ऐं उन खां कुझु ॾींहं छॾे पोइ असां महूरत बि गॾु कई पंहिंजो स्टेशन ते राति टाइम ते असीं आयासीं, तव्हां बि आया उनमें थोरा द्वया मोटो पियो आहे पनो, ऐं केॾी महिल हुनजो इज़हार बि कंदो, साईं मुजद्दिद मूं ते लिखी आयो, बिल्कुलु हा, साईं पीर मुजद्दिद उहो बि मूं ते लिखी आयो। ज़ाहिर पंहिंजी इहो शाइरीअ जा हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ो आहे उहा मवाद एतिरो ई आहे या मवाद अञा वधीक आहे? हाणे असीं अफोर्ड नथा करे सघूं, बिल्कुलु सही। बाक़ी मुंहिंजी शाइरी हिन वक़्तु बि मुंहिंजे ख़्याल में 350 पेज जो मूं किताबु हिकिड़ो पंहिंजो सहेड़ियो बि आहे ऐं कंपोज़ थी वियो आहे। इंशाअल्लाह, अल्लाह साईं सम्झो जल्दी तमामु बहितरीन तव्हांजो एॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे। को पंहिंजे अलाह जे ॾिने वञा शाइरी मां को असांखे असांजे नाज़रीन खे को नज़म को गज़ल ॿुधाइजो। आवाज़ में बि थोरो मुझारो लॻे पियो। खिलो बेवसी ते असांजी ख़ुशी ते मथां लूणु बुरकियो वञे रूह छिरकियो, अवां जा ॾिसी ॾंद रत में ई वहतल, अखियुनि मां बि माहिर लॻो जादूगर था, ज़हन जा बि शातिर ऐं शैतान आहियो, तॾहिं बि इहो काइर परेशान आहियो, न को मींहुं वस में अवां जे रोकियो, न को मींहुं वस में अवां जे रोकियो, न को सिज खे था विसाए सघो, न को चंड लाहे सघो था छॾियो, सितारा गणे को ॿुधाए भला, सितारा गणे को ॿुधाए भला, भला पंहिंजे बुत जा गणे वार को, भला को हवा खे करे क़ैद ऐं खिवण खे बि चमकण संदी को सज़ा ॾे, भला हिकिड़े वण खे लुॾण खां को रोके, भला हिकिड़े पन खे किरण खां को रोके, भला अख पंहिंजी छिंभण खां को रोके, अवां खां अॻे के ई आया हलिया विया, पंहिंजे पर में ख़ुदि खे ख़ुदा ते चयो जिन, मगर मौत जो खाज बणिजी वियासीं, मिट्टी हा मिट्टी में मिट्टी थी वियासीं, मिट्टी हा मिट्टी में मिट्टी। चवांसि पियो वठी वाह वाह भाई साहब, तमामु बहितरीन, तमामु बहितरीन। यकीनन तव्हांजी शाइरीअ खां तमामु घणो मुतासिर आहियूं। भाई साहब, असांजे ॾिसंदड़नि जे लाइ ऐं जेके सिंध जा शाइर आहिनि अदीब आहिनि उन्हनि जे लाइ को पैगाम? साईं हाणे निकिरण जो दौर आहे, सिर सां कफन ॿधी निकिरो, इहो ई असांजे जियापे जो आख़िरी रस्तो आहे। वॾी महिरबानी।
हाजी साहब तव्हांजी महिरबानी ऐं वरी इंशाल्लाह ताला नए कंहिं प्रोग्राम में कुर्बान नई की जगह ते वरी तव्हांजी नई शायरी जी किताब ते कुर्बान। इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। दोस्तो हाजी ग़ुलाम हैदर ख़ासकेली संदसि तख़ल्लुस हैदर ख़ासकेली खां वठंदासीं इजाज़त।